प्यारा दोस्तों साथियों ॾिसंदड़ो ॿुधंदड़ो सभिनि दोस्तनि खे सिक भरियो सलाम हुजे। दोस्त टके वज़ीर जी कहाणी जारी सारी आहे। पहिरों पार्ट तव्हां ॿुधी चुका आहियो, ॿियो पार्ट तव्हांजी ख़िदमत में पेश ख़िदमत आहे। हिन कहाणी खे जेकॾहिं तव्हां मुकमिल ॾिसणु चाहियो था त हिन कहाणी जी अलॻि प्लेलिस्ट असांजे यूट्यूब चैनल ते मौजूदु आहे। प्लेलिस्ट ते वञी हीअ कहाणी मुकमिल ॾिसी सघो था। दोस्तों पहिरें पार्ट में असां कहाणी हितां ख़तमु कयोसीं त मियाँ टके उन बादशाह जे छोकिरे खे चङो भलो कयो। उन जे एवज़ में उन जे इनाम में बादशाह पंहिंजी अधु राज ऐं संदसि शहज़ादी जो शादी मियाँ टके सां कराई। कुझु ॾींहं जे ऐश ऐं आराम खां पोइ मियाँ टके पोती वारी हक़ीक़त बादशाह ऐं संदसि शहज़ादी सां कई। खणण से इजाज़त वठी वरी तो अकलींदो उते मुसाफ़िरी ते निकितो। कुझु ॾींहं जी मुसाफ़िरी बाद हिकिड़े बरपट में अची पहुतो। हिकु बरपट ऐं बियाबान में पहुतो। उते हिन खे परे खां हिकु गुंबद जे नमूने हिकु आलीशान जॻह ॾिसण में आई। हिन ख़्यालु कयो, दिलि में ख़्यालु कयईं कुझु देरि उन जॻह में आराम कजे ऐं पोइ अॻिते हलिजे। सो वधी अची उन जॻह वटि पहुतो। छा ॾिसे त जॻह जे पासे खां हिकिड़ी नाली हीरनि जवाहरनि जी पई वहे। अहिड़ी नाली ॾिसी हू अजम में पइजी वियो, हैरान थी वियो। केतिरे देरि ताईं उते बीठो रहियो। आख़िर थोरे देरि खां पोइ हू दरवाज़े ॻोल्हण लाइ जॻह खे चौधारी फिरण लॻो, पर हिन खे को बि दरवाज़ो हथु कोन आयो। नेठि माटड़ी करे हिकिड़े पासे उहो ख़्यालु करे लिकी वेही रहियो त ॾिसां आख़िर हिन जॻह में कहिड़ो सरार आहे जो न अथसि दर न दरवाज़ो। अञा उन ख़्याल में बीठो का वक़्त ई कान गुज़री त ॾिसे उहो साॻियो थे जीअं की मथे में डंडो हयईं। सो मींहुं वाग कंदो उन जॻह ॾे अचे पियो। जॾहिं दीवार जॻह खे वेझो आयो तॾहिं दे भित ते हिकिड़ी हंधि हथ हईं दरवाज़ो ज़ाहिर थी पियो। दे अंदरि हली वियो। मियाँ टके उहो दरवाज़े वारो हंधि ॾिसी छॾियो, पोइ माठ करे सुम्ही पियो। जॾहिं सुबुह थियो तॾहिं ॾिठईं त दे साॻे हंधां ॿाहिरि निकिरी जंगल ॾांहुं हलियो वियो। हीउ यार बि हुन दरवाज़े मां लंघी थियो अंदरि। हलंदो हलंदो अची हिकिड़े कोठे वटि पहुतो। कोठे में अंदरि वञी ॾिसे त हिकु नाज़नीन आहे जेका पलंग ते तमामु गहरी निंड में पोती ताड़े सुती पई आहे। टके जो संदसि मुंहुं तां पोती लाथी ॾिसे त उनजी सिसी धड़ खां धार थियल ॾिठईं। उन मां जेका रत जा टेपा किरियासीं से वरी खट हेठां पाणी में वहंदा नाली में पइजी हीरा मोती बणिजी वञनि था। हीअ अज में पइजी वियो। वाड़नि वांगुरु हेॾां होॾां निहारण लॻो। ओचितो नाज़नीन जे सरांदी वारे पासे हिकु ऊंधी तख़्ती रखियल ॾिठईं जिन ते हिकु नक्श पिणु रखियल हो। नक्श उकरल ॾिसी हिन उहा तख़्ती सिधी कई त नाज़नीन जे मुंहुं तां आंदी त हू जागी थी पियो ऐं उथी वेही रहियो। जॾहिं मियाँ टके ते नज़र पियसि उनखे धमकाइण लॻी, पुछियईंसि तूं केरु आहीं, हिते कीअं आयो आहीं? हिन जवाबु ॾिनसि, ए नाज़नीन तूं कावड़ न कजां, आउं मुसाफ़िर आहियां, रुलंदे अची हिते निकितो आहियां। तॾहिं नाज़नीन चयो, ए नौजवान तूं चङो माण्हू थो ॾिसिजांइ, तंहिं केरु बहितर थींदो तूं हींअर ई हितां हलियो वञ, न त जेकर मुंहिंजो पीउ हिते आयो तोखे ॾिसी वरितईं उफट मारे छॾींदई। उते मियाँ टके वरी चयसि, ए नाज़नीन अहिड़ो ज़ुल्म त न कर, हींअर मूं केॾांहुं वेंदुसि, हिते बि का अहिड़ी वसंदी बि न आहे जिते वञी पाण लिकां। हिन जे उन्हनि ॻाल्हियुनि ते नाज़नीन खे मत सराम अची वियो। सोचईं चङो भला चङो तूं हिन वॾे पेती में लिकी वेही रह, पोइ बाबो ईंदो त आउं पाण उनखे सम्झाईंदुसि। उहो ॿुधी मियाँ टको कुझु ख़ुशि थियो ऐं नाज़नीन खे चयईं चङो आउं हिन पेती में लिकी वेही रहां थो, पर जॾहिं तुंहिंजो पीउ अचे उन खां एतिरो पुछजां त हू कंहिं खां डिॼंदो आहे या न। नाज़नीन उहा ॻाल्हि क़बूल कई। पोइ वञी पेती में लिकी वेही रहियो। का महिल थी देब आदमबू कंदो अची निकितो। धीउ चयुसि, बाबा आदमज़ादे जी कहिड़ी मजाल जो हिते अची सघे। उहो ॿुधी देखणी माठ कई, ख़ामोश थी वियो ऐं पंहिंजी धीउ सां वेही रिहाण करणु लॻो। रिहाण कंदे कुझु देरि खां पोइ धीउ पुछियसि
पुछियसि बाबा तूं कहिड़े शइ कान रिझंदो आहीं? तॾहिं दे चयसि धीअ फ़क़ति मियां टके कान रिझंदो आहियां। जीअं मूंखे अहिड़ो डंडो हयूं जो अञा मथे में फट बीठो आहे। उते मियां टको बि पेती मां ॿाहिरि निकिरी डंडो खणी अची दे जे साम्हूं बीही रहियो। चयईं अञा ॻाल्हि किथे आहे? झल मथो ॿियो डंडो थो अचई। दे जे मियां टके खे उनजी हकल ॿुधी उनजे हथ में डंडो ॾिठी सोची ॾकणी थियसि। यकदमि हथ ॿधी उथी वेही रहियो। मियां टके खे चयईं ॿिली ख़ुदा जो नालो अथई, ख़ुदा जो नालो अथई, ॿियो धकु न हणजांइ, मूंखे जीअण ॾे, आउं पंहिंजी धीउ जी शादी बि तोसां करायां थो। उते मियां टको बि कुझु देरि डरो थियो। पोइ ॿिए ॾींहुं दे पंहिंजी धीउ जी शादी मियां टके सां ॾाढी धाम धूम सां कराई। मियां टके उते 2-3 ॾींहं ऐश आराम सां गुज़ारिया। पोइ पोतनि जी ॻोल्हा वारी कम जी ॻाल्हि ॿुधाए उतां मोकिलाए उती पंधु पियो। वरींदो हकलींदो केतिरनि ॾींहंनि जी मुसाफ़िरी बाद हिन खे परे खां हिकु क़िलो नज़र आयो। क़िलो ॾिठईं जेको सॼो सफ़ेद पथरनि जो ठहियलु हो ऐं परे खां पई चमकियो। जॾहिं क़िले जे वेझो आयो तॾहिं ॾिठईं त हुन क़िले खे फ़क़ति हिकिड़ो दरवाज़ो हो। हिन घणी दर खड़कायो, सॾु कयईं, पर को बनी बशर हिन जे सॾ ते ॿाहिरि न निकितो। जॾहिं हीउ लाचार थी पियो त को सॾ ते ॿाहिरि नथो निकिरे। हीउ आस्ते आस्ते करे दरवाज़ो खोले अंदरि क़िले में घिड़ी वियो। क़िले जे अंदरि घिड़ी वियो। अंदरि हिन खे हिकिड़ो तलाउ ॾिसण में आयो जंहिंजे चइनी पासनि खां हिकु हिकु सोन जा ठहियल हाथी बीठल हो, जन मां पाणी जा फुहारा निकिरी रहिया हुआ। तलाउ जे कप ते हिकु कोठी ठहियल हुई जंहिंजो दर ॿिखड़ियल हो। हीउ आस्ते आस्ते दरवाज़ो खोले अंदरि घिड़ी वियो। कोठे जे अंदरि घिड़ी वियो। कोठे में घणण सां संदसि नज़र पलंग ते वेठल हिकु ख़ूबसूरत छोकिरी ते वञी पई। छोकिरी जो हिन खे ॾिठो, मियां टके खे ॾिठईं, सा यकदमि उथी बीठी। हिन खे ॿांह मां झले अदब सां अची खट ते विहारियईं। मियां टके हुन खां पुछियो तूं केरु आहीं? हिते कीअं अची फाती आहीं? मियां टके जे पुछण खां पोइ तॾहिं छोकिरी ॿुधायसि आउं हिते पंहिंजे माउ सां गॾु रहंदी आहियां। तो जहिड़े शहज़ादे जवान खे ॾिसी मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे, पर छा कजे जो तूं हाणे पाण बची मुसीबत में फातो आहीं। हाणे हितां तुंहिंजो बचणु मुश्किल आहे। तॾहिं मियां टके पुछियसि सो वरी कीअं? छोकिरी ॿुधायसि मुंहिंजी माउ ॾाइण आहे जेका तोखे मारे छॾींदी, तुंहिंजी हाँ खाए छॾींदो। उते हिन खे शक थी पियो मतां उहा साॻी ॾाइण न हुजे जंहिं राति बादशाह जे पारे ते मूं हुननि खे डंडो हयऊं, जंहिं छोकिरी जा हाँ कढियो, जंहिंजी पोती बि मूं वटि आहे। सो छोकिरी खे चयईं तूं घबरा न, आउं लिकी थो वञां, पर तूं रुॻो एतिरो कजांइ जॾहिं तुंहिंजी माउ अचे तॾहिं ॻाल्हि कंदे हुन खां सिर्फ़ु एतिरो पुछजांइ त तूं कंहिंखां डिॼी थी या न। छोकिरी इहा ॻाल्हि क़बूल कई। पोइ हिन खे दरवाज़े जे ओट में लिकाए विहारियईं। कमाल थी ॾाइण बची निकिती। मियां टके ॾिसण सां सुञाणे वरितुसि इहा उहा साॻी ॾाइण आहे। ॾाइण सिधो अची पलंग ते वेठी ऐं धीउ सां ॻाल्हियूं ॿोलियूं करणु लॻी। थोरी देरि खां पोइ छोकिरी माउ खां पुछी अमड़ तूं कंहिंखां डिॼी बि थी या न? तॾहिं माण्हू चयसि धीउ उमिरि में रुॻो मियां टके खां मस जिंद छॾाए सघियो हुउसि जे डंडे सां हणी मुंहिंजी बांह ई भॼी विधी हुई, बाक़ी ॿी कंहिंखां बि कोन थो डिॼां। उहा ॿुधी मियां टको बि डंडो संभराए दरवाज़े जे ओट मां ज़ाहिर थियो। ॾाइण खे अकल करे चवणु लॻो हाणे झल ॿी बांह अची थो डंडो। उते ॾाइण जा हवासी ख़ता थी विया। दांह करे चयईंसि मियां टका ख़ुदा जे वास्ते मूंखे जीअण ॾे, मूंखे न मार, आउं पंहिंजी धीउ जो संग बि तोखे ॾियां थो ऐं ॿियो बि जेको जेका चवंदे सा तोखे ॾींदुसि। उहो ॿुधी मियां टको ॾाढो ख़ुशि थियो। ॿिए ॾींहुं ॾाइण जे धीउ सां शादी करे उते ऐश आराम सां रहणु लॻो। कुझु ॾींहं गुज़रण बाद मियां टके पोती कढी पंहिंजे ससु ॾाइण खे ॾेखारियईं। चयईं दर हक़ीक़त आउं हुन पोती जी ॻोल्हा में निकितो आहियां। तॾहिं ॾाइण चयसि अहिड़नि पोतनि जी त मूं वटि कमी न आहे, सो जॾहिं तूं वञी तॾहिं जेतिरियूं पोतरूं घुरिजनि ओतिरियूं खणी वञां। केतिरनि ॾींहं बाद मियां टको ॾाइण खां मोकिलाए जंहिं खेसि ख़ुशी सां इजाज़त ॾिनी हिकिड़ी परी पोतनि जी
हिकिड़ी भरी पोतनि जी हिकिड़ी उॾाम कटोली बि ॾिनई। चयईं हिन उॾाम कटोली जे जिते बि चवंदे उते हली तोखे लाहींदी। पोइ हीउ पंहिंजे ज़ाल ऐं पोती जे भरी समेत उॾाम कटेले ते चढ़ी वेठो। सिधो अची देह जे माला ते लथो। देह जी धीउ हिनखे ॾिसी ॾाढो ख़ुशि थी। मियां टके 2-3 ॾींहं उते रही देह खां वापसि वतन वञण जो इजाज़त घुरी। देह खे हुन ख़ुशी सां इजाज़त ॾिनी। हलंदे महिल हिन खे जोड़ी जादूई ढोंका ॾेई छॾियईं। चईं जंहिं वक़्तु का ओकी पवी तॾहिं हिन ढोंकनि खे वॼाईंदे असीं सभु अची तो वटि पहुचंदासीं। मियां टके उहा ढोंका वठी पाण वटि काबू कया। पोइ ॿिन्ही ज़ालनि समेत उॾाम कटोले ते चढ़ी वतन ॾांहुं रवानो थियो। वाट ते हुन बादशाह वटि बि थींदो आयो जंहिंजे पुट खे जीअरो कयो हुअईं। उतां पंहिंजे 3 ज़ाल शहज़ादी खे पाण सां खईं। रस्ते में देह जी धीउ चयसि जंहिं वक़्तु पंहिंजे वतन खां 1 मील कन ओर ते पहुचीं तॾहिं मूंखे ॿुधा। जॾहिं मियां टको पंहिंजे मुल्क खां वतन खां मेल कन पंधु थियो तॾहिं देह जी धीउ खे ॿुधाईं हाणे पंहिंजे मुल्क जे हद में दाख़िल थिया आहियूं। देह जी धीउ खेसि अकल हिकदमि उते लहण जी सलाह ॾिनी जंहिं करे उते ई लही पिया। पोइ देह जी धीउ पिणस खां मिलियल ढोंका वठी ज़ोर सां वॼाया। कन पंध में देह जी ज़ात अची गॾु थी। मुड़ी पोइ हुनखे हुकुम ॾिनो हिते हिकु आलीशान महल तयारु कयो। बसि पोइ हुकुम जी देरि हुई यकदमि महल तयारु थी वई। मियां टको 3 राणियुनि समेत उन में रहणु लॻो। ॿिए ॾींहुं हुन बादशाह खे नियापो मोकिलियईं जंहिं पोतनि खणण लाइ पंहिंजे वज़ीर खे वटसि मोकिलियो। वज़ीर पोतनि खणण लाइ टके जे मालात में आयो। उते 3 राणियुनि खे ॾिसी हैरान थी वियो। आख़िर हू पोतियूं खणी बादशाह वटि हाज़ुर थियो। केसि आणे ॾिनई। बादशाह पोतियूं ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं पंहिंजे वज़ीर खे वेही मियां टके जूं ख़बरूं चारूं पुछणु लॻो। वज़ीर बादशाह खे चयो साईं मियां टको त अहिड़ियूं राणियूं परणिजी आयूं आहिनि जो अव्हांजी राणियुनि उन्हनि अॻियां बानियूं सुहनि। उहा राणियूं कीअं बि करे हथु करणु घुरिजनि। उन लाइ सलाह बि सवली आहे त अव्हीं सुभाणे हिन जे पाण वटि दावत करायो। पोइ मानी खाइण बाद खेसि वठी वञी बाग़ घुमायो। जॾहिं पंहिंजे बाग़ वारी खूह ते पहुचो तॾहिं कंहिं अटकल सां छलो हुन खूह में किराए छॾियो। पोइ मियां टके खे चयो हुकुम ॾिजो त खूह मां उहो छलो कढी ॾे न त फांसी ते चाढ़ियो वेंदे। पोइ न को मियां टको रहंदो। मियां टको न छलो कढी सघंदो न बचे। बादशाह वज़ीर जी ॻाल्हि क़बूल कई। ॻाल्हि ॿुधी खणी चुप कई। ॿिए ॾींहुं वज़ीर बादशाह तरफ़ां मियां टके खे दावत ॾियारी मोकिली। दावत करण लाइ पोइ घुमंदे घुमंदे अची बाग़ में खूह वटि पहुता। उते वज़ीर यकदमि दांह करे चयो बादशाह सलामत अव्हां जेको छलो मूंखे झलण लाइ ॾिनो सो खूह में किरी पियो। हाणे त मियां टको उहो छलो कढी सघंदो बाक़ी ॿिई जे जाइ बि न आहे। तॾहिं बादशाह लाचार मियां टके खे छले कढण लाइ चयो। मियां टको सम्झी वियो त वज़ीर अची मुंहिंजे पोयां पियो आहे पर दिलि जी ॻाल्हि दिलि में रखियईं। बादशाह खे चयईं हज़ुर साईं सुभाणे सुबुह जो छलो मूंखां वठी वञो। वज़ीर ॾिठो त न की मियां टको खूह मां छलो कढी सघंदो ऐं न ई वरी बादशाह वटि पंहिंजो कौल पाड़े सघंदो। सो ख़ुशी में बग़ल ठोके वञी पंहिंजे महलात में आरामी थियो। शाम जो मियां टको जादूई ढोंका खणी वठी ज़ोर सां वॼाया त देह जी ज़ात अची हाज़ुर थिया। हिन उन्हनि मां 2 ज़ोर वारनि देहनि खे चूंडे के सॼी हक़ीक़त ॿुधायसि। देह ते हुकुम जा बंदा हुआ से उन ई महिल वञी खूह के लॻा। हिकिड़ी धीउ बेटी बेटी खूह जी पाणी पी सुकायो ऐं ॿिए पटी छिक जीअं तीअं खणी ॿाहिरि उछलाईं। छलो कढी वञी मियां टके खे ॾिनऊं। ॿिए ॾींहुं मियां टको उहो छलो खणी वरी दरबार में हाणे बादशाह खे ॾिनई। वज़ीर छलो ॾिसी सड़ी कोयलो बणिजी वियो पर खणी फ़िलहाल चुप कयईं छो जो करे बि कुझु न करे सघियो। घड़ी खनि खां पोइ बाग़ जी माली बादशाह खे अची फ़रियाद ॾिनो साईं राति विच में बाग़ वारी खूह जी पाणी त सुकी वियो पर कुझु हुन जी चक बि कढी ॿाहिरि उछलाए छॾियईं। राति जो वरी वज़ीर बादशाह खे चयो बादशाह सलामत मियां टके खे चयो तूं अहिड़ो बहादुर आहीं त असांजी पहलवानी मां मुक़ाबिलो कर। पोइ कंहिं खेॾ सां केसि ख़तमु कराए मैदान साफ़ करे छॾिबो।
टी राणियूं पंहिंजे कब्ज़े ते कबियूं। बादशाह बिना सोच वीचार जे टके खे घुराए मुक़ाबले लाइ चयो। उते टके खे पक थियो ही का हरकत सभु वज़ीर जी आहे। सो बादशाह सां मुक़ाबले जो ॾींहुं मुक़ररु करे घर आयो। राणियुनि सां सारी हक़ीक़त कयईं। मुक़ाबले वारे ॾींहुं मियाँ टके देह जी ढूंगण खे हणी ज़ोर सां वॼाया। ढोंगा ज़ोर सां वॼाया त देह जी ज़ात अची हाज़ुर थी। खांडस घुराइण जी सबबु पुछियईं। टके सारी हक़ीक़त ॿुधायसि। चयो ताड़ी वॼाइण ते बादशाह जी पहलवाननि खे ख़तमु करे पछाड़ी में वज़ीर जी सिसी बादशाह जी रूबरू लाइ पोइ भली हलिया वञूं। आख़िर मुक़ररु तारीख़ ते उन ॾींहं ते मियाँ टको सही संभरी घोड़े ते सवार थी मैदान में आयो। हिन तरफ़ बादशाह जा पहलवान हथियारनि सां अची मैदान में बीठा। एतिरे में बादशाह जो हुकुम थियो। पहलवाननि मियाँ टके ते झल कई। हिन फ़क़ति ताड़ी वॼाई त देह जी खड़क अची मैदान में पियो। सभिनी पहलवान खे ख़तमु करे छॾियऊं। सभु तमाशाई वठी भॻा। बादशाह वज़ीर जी पिणु हाथियुनि ते सवार थी मुक़ाबिलो ॾिसी रहिया हुआ। से बि देह जी दहशत झले न सघिया ऐं हाथियुनि खे पोते मोटाए भॼण लॻा। एतिरे में हिकिड़ी देह अची वज़ीर खे कंध खां झले बादशाह जे अॻियां सिसी मरोड़े हलियो वियो। ॿिए ॾींहं ते बादशाह मियाँ टके खे बाज़त घुराए पंहिंजी वॾी धीउ सां शादी कराए खेसि पंहिंजो वज़ीर मुक़ररु कयो। उन खां पोइ टको वज़ीर पंहिंजे चइनि राणियुनि सां बाक़ी हयाती जा ॾींहं ऐश ऐं आराम सां गुज़ारण लॻो। हिन तरह मियाँ टको वज़ीर बणिजी वियो ऐं हिन कहाणी जी बि हिते पुॼाणी थिए थी। दोस्तो ही कहाणी जी अलॻि प्लेलिस्ट असांजे यूट्यूब चैनल ते मौजूदु आहे। प्लेलिस्ट ते वञी हिन कहाणी खे मुकमल ॾिसी सघो था। हिन जो अॻियों पार्ट असां अॻु में यूट्यूब ते अपलोड करे चुका आहियूं। हीउ ॿियो पार्ट अथसि ऐं आख़िरी। दोस्तो ही कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। दोस्तो मिलंदासीं नई वीडियो में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।